नाज़रीन, बटाणी लग ॻोठ दीन मोहम्मद चाचर में RD 117 वट BS फिजर जा कपर कमज़ोर हुजण जे करे पानी ओवर चाप थी रहियो आहे, जंहिं करे ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ अहमद भुट्टो। तो न हिनजी सहारा न संभार है। असो गोठ तमाम हेठ है। मीर जुल्फ़कार खान रईस गुलाम कादिर सोलंगी ही जेकॾहिं टुटो तो असो वॾो नुक़सान थींदो, घर भी वींदा, फसल भी वींदा। असां के तहफ़ुज़ ॾिनो वञे। आला अमलदारन के गुज़ारिश है त हिन जो कम कयो वञे। जेको आहे ते असां पाण गंढी रहिया आहियूं, बोटरा बोटरा हयासीं, टुटो तो वॾो नुक़सान थियो, सारियुनि जो फसल आहे जेको आहे सभु कुझु नुक़सान सां थियो। को बि ऑफिसर अमलदार अञा ताईं न पहुतो आहे। असां ॻोठ वारा काॾे वञूं, कीअं कयूं? आख़िर में दांत कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु ॾींदासीं न। असांजी दां ॿुधण वारो केर ई कोन्हे घणी टाइम। को न दारोगो, न सर्वे, न एसडीओ, को बि ऑफिसर हिते न। बराए महिरबानी असां जेको आहे मरम्मत कराइनि, असां जेको आहे हिमत कराइनि, न त असांजो ॻोठ गरक थींदो। इन में 3-4 ॻोठ आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो जेके बोटर आई असां पाण हिमत कई आहे। अमलदारनि खे अपील कयूं था त हिननि खे जल्दी कमु करायो वञे। उहो ईंदो न आहे, हिन टाइम ते ज़ाहिर न आहे, नाले जी बि असांखे का ख़बर न आहे। अमलदार को बि केर बि न आहे पहुतो। साईं, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते BS फीडर 17 जेको आहे बिल्कुलु कमज़ोर थी चुको आहे। उनखां पोइ हिते कोई बि आला अमलदार या ॿियो कोई एरिकेशन वारो न आयो जेको हिनजी सार संभाल लाहे तुंहिंजी। असां ॻोठ वारा इहो एहतिजाज कयूं था त हिते बर वक़्तु कार्रवाई करे सारो सिस्टम हिननि जो सेट कयो वञे, न त इन जी सूरत में वॾो नुक़सानु थींदो। तव्हां हिते ॾिसी सघो था इलाही सारा ॻोठ आहिनि, तक़रीबन 200-250 घर आहिनि जेका हिन जे टुटण जे करे माना बिल्कुलु तबाह थी वेंदा ऐं ग़रीब माण्हू बिल्कुलु नुक़सान में अची वेंदा। असां आला अमलदारनि खां अपील कयूं था त बराए महिरबानी जल्द खां जल्द हिन जो कमु करायो वञे।